फरमाए मोमिन सब एक ॿिए अदड़ा अल्लाह जो नबी भी यही फरमाए तो इन्न अबाकुम वाहिद व इन्न उम्मकुम वाहिद व इन्न नबियकुम वाहिद व इन्न रब्बकुम वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो कलमे वारो तव्हांजो अबू आदम भी हिकिड़ो, तव्हांजी अम्मा हवा भी हिकिड़ी, तव्हांजो नबी मोहम्मद भी हिकिड़ो, तव्हांजो रब अल्लाह भी हिकिड़ो, त तव्हां भी सभु हिकु। भली गोठ तव्हांजो जुदा हुजे, भली शहर तव्हांजो जुदा हुजे, भली ज़िलो तव्हांजो जुदा हुजे, भली सूबो तव्हांजो जुदा हुजे, भली मुल्क तव्हांजो जुदा हुजे, भली क़ौम ऐं ज़ुबान तव्हांजी जुदा हुजे, पर तव्हांजो नबी, तव्हांजो क़ुरान, तव्हांजो कलमो, तव्हांजो काबो त हिकिड़ो आहे। इन्ही जे करे मुंहिंजी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुमिनून कजसदिन वाहिद। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे हिन दुनिया जी जहान में, ॻोठ में, शहर में, ज़िले में, सूबे में, मुल्क में हिकिड़े जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे। इद इश्तका ऐनुहु इश्तका कुल्लु। हिक जिस्म जे अख में सूर त सॼे बदन में सूर, हिक जिस्म जे कन में दर्द हूंदो आहे त सॼे बदन खे दर्द हूंदो आहे, हिक जिस्म जे पेर जी नंढड़ी आंगुर में तकलीफ़ त सॼे बदन खे तकलीफ़। फरमायो ए मुंहिंजा उम्मतियो तव्हांखे भी हिन दुनिया जे जहान में हिक ई जिस्म वांगुरु ज़िंदगी गुज़ारणी आहे। ॻोठ में, शहर में, ज़िले में, सूबे में, मुल्क में का मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुचे ऐं तव्हांजी दिलि झुरी पए त हिन मुंहिंजे भाउ खे तकलीफ़ छो पहुती आहे, इन जो नालो अथव ईमान। ऐं क़ुरान भी तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह। फरमाई मोहम्मद अल्लाह जो रसूल अथव। वल्लज़ीन माहू ऐं नबी जी जमात, वल्लज़ीन माहू मां मुराद नबी से जी जमात है। अॼोके दौर में हर जमात जी पंहिंजी पंहिंजी निशानी आहे। को सावा पटका सायूं टोपियूं पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजे जमात जी निशानी आहे। को कारा कपड़ा पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी। को कोला बाई कंठा पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। को गेड़ू कपिड़ा सूफिल वारा पाए करे घुमे पियो, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। को पेशानी ते सिगरेटनि जा डंब कढी निशान पियो ठाहे, चवनि था हीअ असांजी जमात जी निशानी आहे। हाउ क़ुरान तूं ॿुधा भला नबी जी जमात जूं कहिड़ियूं निशानियूं। क़ुरान तो फरमा अशिद्दाउ अलल कुफ़ार। फरमाई नबी जी जमात जी परी परी निशानी अथव त उन्हनि जी काफ़रनि ते ॾाढी कावड़ हूंदी आहे। काफ़रनि ते ॾाढा गज़बनाक हूंदा आहिनि। काफ़रनि ते कावड़ जो इहो मतिलबु थोरो ई आहे त पाड़े में जेके बागड़ी भील कोली वांगा वेठा आहिनि उन्हनि खे मारे लॾायो, उन्हनि जे ज़मीन उन छाहनि ते कब्ज़ा कयो। ये ना ये तो ज़िम्मी है। ज़िम्मी उनके जेबू जंहिंजी जान माल इज़्ज़त अबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िम्मे हुजे। इन जे करे त मुंहिंजे सोने अली रज़ी अल्लाह ताला ने फरमायो असांजे इस्लामी मुल्क में जेके भी गैर मुस्लिम रहन पिया अम्वालुहुम का अम्वालिना व दिमाउहुम का दिमाइना व निसाउहुम का निसाइना। हज़रत अली से फरमायो असांजे इस्लामी हुकूमत में जेके भी गैर मुस्लिम रहन पिया उन्हनि जा माल मुसलमाननि जे मालनि वांगुरु, उन्हनि जूं जानियूं मुसलमाननि जे जाननि वांगुरु, उन्हनि जूं औरतूं मुसलमाननि जे औरतुनि वांगुरु। जीअं इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त मुसलमाननि जे जान माल इज़्ज़त अबरू जी हिफ़ाज़त करे। इन ई
नमूने सां इस्लामी हुकूमत जे मथां लाज़िम आहे त पाकिस्तान जे मुल्क में जेकी भी गैर मुस्लिम रहन पिया उन्हनि जे जान माल इज्जत आबरू जी हिफ़ाज़त इस्लामी हुकूमत जे ज़िम्मे आहे। इस्लामी हुकूमत में जेकर कोई मुसलमान जी चोरी तो करे कुरान तो फरमा फ़क़्तऊ ऐदियहुमा चोरी उन्हनि जे मथां साबित थी वञे तो उन्हनि जो हथ कटियो। इन ही नमूने सां जेकर कोई मुसलमान इस्लामी मुल्क में का गैर मुस्लिम जी चोरी तो करे अल्लाह जो इहो ही हुक्म आहे त उन गैर मुस्लिम जे चोरी जे बदले में हिन मुसलमान चोर जो हथ कटियो। ये न चवे तो बाबा इन वांगे जी चोरी कई आहे न जंहिंजी चोरी कई थी इस्लामी मुल्क में इन जो हथ कटबो। इन हथ जी कीमत घणी आहे शरीयत में इन हथ जी कीमत घणी आहे ख़बर 50 उठ हिते जेकर लुंड साहबन जो पान में जहिड़ो थी पियो हिकिड़ी हमरा जी कुहाड़ी बि हमरा खे हथ में लगी हथ कटजी पिस त पहिरें नंबर ते काज़ी साहब फ़ैसिलो कंदो इन नफ्स बिन नफ्स